मोहब्बत वधीक या दौलत। मोहब्बत ऐं दौलत जे विच में चूंड हमेशह इंसानी ज़िंदगीअ जे बुनियादी सवालनि मां हिकु रही आहे। हीउ सवाल न सिर्फ़ जज़्बाती पर अमली ज़िंदगीअ जे अहम पहलुनि खे बि चूंडंदो आहे। मोहब्बत ऐं दौलत ॿिन्ही जी अहमियत आहे, पर उन्हनि जी हैसियत मुख़्तलिफ़ हालतुनि ऐं माण्हुनि जी तरजीहात ते दारोमदार रखंदी आहे। मोहब्बत जी अहमियत। मोहब्बत इंसान जे जज़्बाती ज़रूरतुनि खे पूरो कंदी आहे। मोहब्बत में इज़त, एतमाद ऐं हिक ॿिए जी ख़्यालु रखणु शामिलु आहे। मोहब्बत ज़िंदगीअ खे मायना ॾिए थी, जिते माण्हू पाण खे कंहिं लाइ अहम महसूसु कनि था। मोहब्बत में सुकून, ख़ुशी ऐं ज़िंदगीअ जी हक़ीक़ी मायना मिलंदी आहे, जेका पैसा फ़राहम नथा करे सघनि। दौलत जी अहमियत। दौलत ज़िंदगीअ जे बुनियादी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ अहम आहे। बग़ैर पैसनि जे ज़िंदगीअ में सुकून न हूंदो आहे, छो त बुनियादी ज़रूरतूं जहिड़ोक खाधो, रिहाइश, सिहत ऐं तइलीम पैसनि खां सवाइ हासिलु नथियूं थी सघनि। दौलत असांखे पंहिंजे ख़्वाबनि जी तइबीर ऐं वधीक आरामदा ज़िंदगी फ़राहम करे सघे थी। तवाज़ुन। ज़िंदगीअ में मोहब्बत दौलत ॿिन्ही जी ज़रूरत आहे। मोहब्बत खां सवाइ दौलत अकेलाईअ जो सबबु बणिजी सघे थी। मोहब्बत बग़ैर दौलत जे मुश्किलातूं पैदा करे सघे थी। उन करे ज़िंदगीअ में हिकु तवाज़ुन क़ाइमु करणु ज़रूरी आहे, जिते न सिर्फ़ जज़्बाती ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं, पर अमली ज़रूरतुनि जो बि ख़्यालु रखियो वञे थो। आख़िरी नतीजो नेठि ई निकितो, मोहब्बत ऐं दौलत मां कंहिं हिक खे चूंडणु शायदि ग़ैर मुनासिब थी सघे थो, छो त ॿिन्ही जूं पंहिंजूं जॻहियूं आहिनि। पर जेकॾहिं मोहब्बत हक़ीक़ी ऐं सची हुजे त उहा ज़िंदगी में उन्हनि मसइलनि खे आसान करे सघे थी, जिन जो हल असां सिर्फ़ दौलत में ॾिसंदा आहियूं। पर ॿिए तरफ़ जेकॾहिं मोहब्बत ख़ुदगर्ज़ी या ग़ैर हक़ीक़ी बुनियाद ते मुबनी हुजे त उहा दौलत खां वधीक नुक़सानु पहुचाए सघे थी। तव्हांजे ख़्याल में मोहब्बत अहम आहे या दौलत? तव्हां पंहिंजो कमेंट्स में ज़रूरु जवाबु ॾींदा।